ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदासीं। लाड़काणे जे नज़र मोहल्ले में मार्च वियल नौजवान जो क़ातिल संदसि भाउ निकितो आहे। जी नाज़रीन, मक़तूल सफ़र खखराणी जे भाउ वक्त खखराणी जांच दौरान ॾोह जो एतराफ़ करे वरितो आहे। पुलिस जो चवणु आहे त मक़तूल सफ़र खखराणी जे भाउ वक्त खखराणी जांच दौरान ॾोह जो एतराफ़ करे वरितो। ॾोह जे एतराफ़ खां पोइ मक़तूल जे भाउ माउ ऐं भाॼाई समेत 4 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। वधिक तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर रशीद समूह खां। जी रशीद, वधिक छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, लाड़काने शहर के रहमतपुर थाने की हद नज़रमाला में गुज़रियल ॾींहुं क़तल थी वियल नौजवान मोहम्मद सफ़र खखराणी वारे वाक़े में गिरफ़्तार संदसि भाउ वक्त खखराणी के पुलिस जांच दौरान पंहिंजे जेको आहे उनखे गिरफ़्तार कयो आहे ऐं जांच दौरान जेको आहे उन जेको जवाबदार आहे उन मक़तूल जो भाउ उन ॾोह जो एतराफ़ पूरो करे वरितो आहे। जंहिंखां पोइ अहिड़े क़तल जो केस जेको आहे सरकार तरफ़ां एएसआई मोहम्मद अली जावरीअ जी फरियाद ते 4 जवाबदारनि जिनमें मक़तूल जो भाउ वक्त खखराणी, अमर शाहिदा, भाॼाई ज़मीरा ख़ातून ऐं अल्ताफ़ खखराणी ऐं हिकु अणसुञातल जवाबदार मथां दाख़िल कयो वियो आहे। जंहिंमें मौक़फ़ अख़्तियार कयो वियो आहे त जवाबदारनि हम सलाहती मनसूबो जोड़े मक़तूल खे रसीद जा फाओ ॾेई ऐं क़तल करे छॾियो आहे। उन ई हवाले सां रहमतपुर पुलिस ॿुधायो त गिरफ़्तार जवाबदार वक्त खखराणी जांच में पंहिंजे ॾोह जो एतराफ़ पिणु करे वरितो आहे। जंहिंखां पोइ सरकार तरफ़ां वक्त खखराणी अच्छा रशीद, मामलो कहिड़ो आहे जंहिं तां इन क़िस्म जो वाक़ियो पेश आयो आहे? छा चवणु आहे जवाबदारनि जो जांच दौरान? ॾिसो, बिल्कुल पुलिस सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे त पुलिस जो हली रहा चवणु आहे त ही मिल्कियत जे मामले तां मनसूबो करे ऐं समूरनि गर्भातिन गॾु थी करे इन जेको आहे मक़तूल मोहम्मद सफ़र खखराणीअ खे क़तल कयो आहे। जंहिंखां पोइ पुलिस जो चवणु आहे त पुलिस जो चवणु आहे त असांखे इहो इतलाह ॾिनो वियो त नौजवान मोहम्मद सफ़र खखराणीअ ख़ुदकुशी कई आहे। जंहिंखां असां पुलिस जो चवणो त असां पहुतासीं त असांखे शक पियो त ही क़तल थियल आहे ऐं हिनखे जेको आहे ख़ुदकुशी न आहे थियल, हिन जो पोस्टमार्टम पिणु करायो वियो। जॾहिं असां पुलिस जो चवणु आहे तफ़सीली तौर ते आगाह करण जे लाइ